رہتا ہوں دلوں جاں سے طلبگار مدینہ، بے کل ہو پائے روزہ انوار مدینہ۔ الحمد للہ رب العالمین، والصلاة والسلام على اشرف الانبیاء والمرسلین وعلى آلہ الطیبین واصحابہ الطاہرین۔ قال اللہ تبارک وتعالی فی القرآن المجید والفرقان الحمید: اعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ فألهمها فجورها وتقواها قد أفلح من زكاها وقد خاب من دساها۔ وقد قال النبي صلى الله عليه وسلم: كانت بنو إسرائيل تسوسهم الأنبياء، كلما هلك نبي خلفه نبي۔ صدق اللہ العلی العظیم وصدق رسولہ النبی الأمی الصادق الأمین۔ ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما۔ اللہم صل علی محمد وعلی آل محمد کما صلیت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید۔ اللہم بارک علی محمد وعلی آل محمد کما بارکت علی ابراہیم وعلی آل ابراہیم انک حمید مجید۔ عزیزان محترم، مجھا محترم دوستو، بھائرو اے بزرگو، با جمعیت طلبہ اسلام صوبہ سندھ کے تقریباً 20-25 سالن کھاں پو ایک دفعہ بیہر اکابر جے سلسلے کے شروع کرنے تے دل جے گہرائی انسان مبارکباد پیش کریاں تو اے دھنی در دعا کریاں تو تا اللہ تبارک و تعالی ہنن دوستن جے ہن کاوشن کے اوان جے محنتن کے شرکت کے پنجے بارگاہ میں شرف قبولی اس سے سرفراز فرمائے۔ زاہد شاہ جرے صوبے جو کنوینر بنیو، اے ان حالانی میں تربیتی کنونشن رکھیو، اے اجہو صوبائی سیکٹری جنرل آہے جمعیت طلبہ اسلام جو نعیم اللہ لغاری صاحب اے زاہد شاہ سا مجھے تفصیلی گفتگو انن جے منتخب تھیڑ کھاں پو تھی، اے انن جے ساموں ماں پہنجے خواہشات جو اظہار کیو۔ صحیح وقت اللہ تبارک و تعالی جماعت کے جے کو عروج نصیب کیو آہے، شاید اساں جے اکابرین ہننی ڈیہن جے لائے اللہ کھاں روئی کرے دعاؤں گھریوں ہوں، لیکن بدقسمتی سا ایک طرف جماعت بام عروج تے آہے، ایک طرف جماعت ان نہجیں سطح تے پوتی آہے جو صرف ملک جے اندر موجود جماعت جا مخالف اے دشمن جماعت کا خائف ناہن، بلکہ مولانا فضل الرحمن صاحب پی ڈی ایم جو صدر منتخب تو تھے، تا مولانا جے انتخاب تے سب کا پہریاں اعتراض امریکہ کہو، یعنی عالمی قوتوں بھی امان جے جماعت جے قوت اے طاقت کھاں خوف زدہ اے خائف ہیں۔ لیکن انہیں جے برعکس جماعتی صفو اج اتریو کمزور ہیں جو اساں کے خبر ہی نہ ہے تساں جماعت میں چھو آئیوں۔
اساں جی نے جماعت سے وابستگی کیڑے حد تائیں اج جو طالب العلم جے فراغت کھنپو دستار بندی کھنپو کہ حضرت امروٹی بن جنو کہ حضرت حالجوی بن جنو کہ خالد محمود سمرو بن جنو کہ استاد غلام قادر پوہار بن جنو کہ فراغت کھنپو کہ شیخ الحدیث جی نیابت کرنی اج وہ پہنجے صفن میں تلکے جے سطح تے جماعت ہلانے جے اہل ہیں لائق نہ ہیں ضلع میں وہ جماعت ہلانے جے اہل ہیں لائق نہ ہیں اج یونٹ جے طالب العلم جو ذہن جی ابتدا اے انتہا جماعتی کارکردگی جی ابتدا اے انتہا ضلع جے صدر ہیں جنرل سیکرٹری جے کارکردگی جی انتہا اے ابتدا تنقید اے تنقید جنہیں ہانے کھاں طالب العلم جی روش یا ہوندی تو سبحانے جنہیں وہ خالد محمود سمرے جو جانشین بن جندو حضرت محمد شاہ امروٹی جو جانشین بن جندو حضرت استاد غلام قادر پوہار جو جانشین بن جندو حضرت بیروی جو جانشین بن جندو جنہیں پرورشی انہیں جی تنقیدتیں اختلافات ساں اے توڑ اے مروڑ اے ایک بے جے پٹکن لائن ساں تھی دی تو سبحانے وہ بڑے مسجد تے وہی کرے کیڑے طریقے ساں پنجو ذمہ داری اسر انجام دینا انن شین ماں کے پریشان کرے اینن شین کے سوچے کرے ماں ضروری سمجھو ایک سال جے لائے جمعیت طلبہ اسلام کے پابند کیا تو جمعیت طلبہ اسلام ایک سال اکابر علماء اکرام جے نہجت ہلندے تربیتی کنونشن جو آغاز کرے اے طلبہ اکرام کے بدھائے تا اساں ہن جماعت میں چھو آئیوں چھاجے لائیوں اساں جو ذمہ داریوں کیڑیوں ہیں اساں جو کم کیڑوا تاکہ جرے سبحانے تاں مدرسے جے اسکول جے کالج جے یونیورسٹی جے پلیٹ فارم تاں فارغ تھی کرے نکرو تا برائے نام لیڈر تھی کرے نہ نکرو بلکہ برائے کام لیڈر تھی کرے نکرو ماں امید کرے آنچو تا بندی ہن کھا تہاں اکابر علماء اکرام جا بیانات بدا زعماء جا بیانات بدا ماں امید کریاں تھو تو ماں جے نہجتے اوان جو مستقبل لسن چاہیاں تھو اج جو ہی تربیتی کنونشن انشاءاللہ العزیز مجھے انن خوابن جو تعبیر بن جندو اے اج جو ہی پروگرام اوان جے ہتاں نکرن کھاں پو تمہاں جے رویے میں تہاں جے کردار میں تہاں جے تنظیم سازی میں تہاں جے اتھن ویہن میں جماعتی معاملات میں تبدیلی آنی دو اج ہتاں اتھن کھاں پو بھی ساگا لاٹوں ساگا چگھ تا پو سمجھ جو تا ہن تربیتی کنونشن جو اساں جے متا کوئی اثر نہ تھیو پر جے کرے ہتاں نکرن کھاں پو تہاں جے رویے میں تبدیلی تہاں جے سوچ میں تبدیلی تہاں جے گفتار ہیں کردار میں تبدیلی تا پک سمجھ جو تا ہن تربیتی نشست جو اساں کے فائدہ تھیو اے وڈا ورن جے ہر کم میں خیر ہو گا ان زمانے میں جرے گاڑی نہ ہوئی یا ٹانگے جو سفر ہو یا ٹرین جو سفر ہو ان زمانے میں جرے ایک ویلو مانی ملندی ہی وہ بھی بسرن سا ان زمانے میں جرے طالب تا پہنجی جگہ تے بزرگ جے کھیسے میں بھی کرائے جا 5 روپیہ کو نہ ہوندا ہا ان وقت ٹرن دین جو تربیتی کنونشن چھو رکھی ہوئی ظاہرات ان جو کو فائدہ ہو ترے رکھی ہوئی اے انشاءاللہ العزیز اے سلسلو تے نہ رک جندو سکھریں لارکانے ڈیویژن کھاں پو اگلو مرحلو انشاءاللہ العزیز حیدرآباد میرپور خاص اے نواب شاہ ڈیویژن جو انکھاں اگلو مرحلو انشاءاللہ العزیز کراچی ڈیویژن جو اے انکھاں پو 3 مرحلہ پورا چڑھکاں پو بھی ننڈر نہ کرنی انکھاں پو مجھے راہ یا ہوندی ودیک جمعیت طلبہ جو کو طے کندی مجھے راہ یا ہوندی تو جیئے ہتے 3 روزہ تربیتی کنونشنز منعقد کیا ویا ہن
ہر ضلع پنجے پنجے ضلع میں سے روزہ تربیتی کنونشن جو انعقاد کرے ऐं मां तव्हां सां वाइदो थो कयां हर ज़िले खे जमीयत तलबा जे तरबियती कन्वेंशन खे मां टाइम ॾियण जे लाइ तयारु आहियां मां पाण टाइम ॾींदुसि इन खां सवाइ तरबियती निशिस्तनि खां सवाइ शायदि असां मुस्तक़बिल में जंहिं नहज ते जमात खे वठी वञणु चाहियूं था उन नहज ते शायदि न वठी वञी सघूं सभ खां पहिरियां मां पंहिंजो पाण खे ठीकु कयां मां फ़रिश्तो न आहियां मां इंसान आहियां तव्हां वांगुरु इंसान आहियां मूं में ग़लतियूं ऐं कमियूं पेशियूं थी सघनि थियूं मां अक़ले कुल न आहियां पर मां पंहिंजी इस्लाह खां पोइ मुआशरे जी इस्लाह जे लाइ फ़िक्र कयां गौर कयां हे 3 ॾींहं तव्हांजी इस्लाह थी आहे तव्हांजी तरबियत थी आहे हिननि 3 ॾींहंनि खां पोइ हाणे तव्हांखे यूनिट सतह ताईं हेठी सतह ताईं स्कूलनि में कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में सिर्फ़ु मदरसे जे मुल्लनि ताईं न स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी सतह ताईं हर स्कूल तव्हांजे ज़िले में 100 स्कूल आहिनि मिसाल जे तौर ते जेकॾहिं हर स्कूल मां 10 स्टूडेंट भी तव्हां वठी वियो 5 कॉलेजूं आहिनि हर कॉलेज मां 5 स्टूडेंट भी वठी वियो हर मदरसे मां 10 तालिब भी सॼे ज़िले मां वठी वियो ऐं तव्हां से रोज़ा तरबियती कन्वेंशन पंहिंजे ज़िले में कयो कामयाबी तव्हांजा क़दम चुमंदी कंहिंजो पीउ बि तव्हांजे हिन रफ़्तार खे इंशाअल्लाह न रोके सघंदो उन जे लाइ जदोजहद जी ज़रूरत आहे उन जे लाइ महिनत जी ज़रूरत आहे उन जे लाइ पाण पतोड़ण जी ज़रूरत आहे ऐं उन खां अलावा ही तमहीदी तौर ते ऐं सवाल बि कयां तव्हां खां ख़मीस ॻोठी तव्हां हिते आहियो कुझु फ़ाइदो थियो आहे या न थियो आहे सच ॿुधायो फ़ाइदो थियो आहे न थियो आहे कॾहिं मथे खां मथे ॻाल्हियूं वयूं सभु ईअं बि थींदो आहे कॾहिं कॾहिं मथे खां मथे वेंदियूं आहिनि ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं आहिनि ॿियो त मां नईमुल्ला लिगारी साहब खे ज़ाहिद शाह हाशमी साहब खे इहो पाबंद कयो हो त पंहिंजे आमला खां फ़ैसिलो करायो अॼु जे हिन तरबियती निशिस्त में जेका साथी ईंदा ईंदड़ साल उहे इलेक्शन विहण जा मजाज हूंदा जेको अॼु जे इज्तिमा में शिरकत 3 ॾींहं जेको जमात खे नथो ॾेई सघे उहो ज़िलो कीअं हलाईंदो जेको 3 ॾींहं जमात खे नथो ॾेई सघे उहो तालिको कीअं हलाईंदो जेको 3 ॾींहं जमात खे नथो ॾेई सघे उहो यूनिट कीअं हलाईंदो लिहाजा उन जे लाइ सबसे पहले तो मुझे हाजिरी की लिस्ट चाहिए और मैं उस वक्त तक आपके सनद पर दस्तखत नहीं करूंगा आप मुझे मिन्नतें करते रहे कि दस्तखत करो और मैंने नहीं की है अभी भी नहीं करूंगा पहले हाजिरी को यकीनी बनाए उसकी लिस्ट मेरे सामने रखें उस हिसाब से सनद बनाए फिर मैं दस्तखत करूंगा 4 दिन बाद जिलों के सुदूर को कहें कि इन तक सनद पहुंचाए जिन्होंने आज शिरकत की है सनद उनका हक है जो शरीक नहीं रहे उनका हक नहीं है और उनको नहीं मिलनी चाहिए मेहनत करने वालों है मजदूरी करने वालों है घर वही खाने वालों बराबर नदा थी सकन लिहाजा सनद ते दस्तखत तॾहिं थींदी जॾहिं हाज़िरी जी लिस्ट मां वटि हूंदी जेको जेको हाज़िर आहे उन जी सनद ते दस्तखत कंदुसि जेको गैर हाज़िर आहे मुफ़्त में घर वेठे हुनखे सनद न मिलंदी ऐं हीअ सनद सिर्फ़ु सनद न आहे हीअ सनद तव्हांजे ईंदड़ टेन्यूअर जे लाइ तव्हांजी अहलियत ऐं तव्हांजी लियाकत जी सनद आहे हिन जे बुनियाद ते तव्हां ईंदड़ टेन्यूअर में पंहिंजे सतह जे इलेक्शन में हिसो वठी सघो था हिन खां सवाइ इलेक्शन में हिसो वठणु बसि जुर्म हूंदो हाणे अचूं था पंहिंजे मौज़ू जे तरफ़ ऐं सवालात जवाबात बि इंशाअल्लाह आख़िर में मां तव्हां खां वठंदुसि चाहे जंहिं बि दोस्त जो जेको बि सवाल आहे पंहिंजा दोस्त सवाल पंहिंजी पर्ची ते नोट कनि आख़िर में इंशाअल्लाह सवालात जवाबात मुल्की आलमी सियासी इक़्तिसादी ऐं मुआशरती सूरत हाल हिक हिक जे लाइ अलॻि अलॻि हिकु कलाक खपे 5 कलाक खपनि
عالمی صورتحال ابتدا عالمی صورتحال کہاں تک عالمی صورتحال اج صورتحال یہ ہے تا مسلمانن جے اختلافن جے کرے مسلمانن جے پان میں باہم دست و گریبان ہوجن جے کرے مسلمانن جے پہنجن ترجیحات جے کرے اے معذرت سان مسلمان حکمرانن جے عیاشن جے کرے اے مسلمان حکمرانن جے ذہنی تبدیلی جے کرے توجہ کھپے ادا ہے جگہ دوست نے پالے جے پریاں بیٹھا خاموش رہن ذہنی تبدیلی مسلمان حکمرانن جی انما اندازو کہو جو دعوے دار مدینے جے ریاست جو دعوے دار یہ ہوا تو ماں پاکستان کے مدینے جی ریاست بنائی دم اے پہن خاتم النبیین نہ تو اچے ہی انہیں جی ذہنی سطح ہے تو انہیں جی ذہن جی اندر اسلام کے تروا دل ہے دماغ میں اسلام کے تروا یہ کہ خاتم النبیین جو لفظ پڑھنا تو اچے اے ہوئے ایٹمی اسلامی مملکت جو وزیر اعظم ہو رے دبئی ہلیا بنو اسلامی اسٹیٹ ہے اسلامی ریاست جو سربراہ ہے لیکن ہر اد کلومیٹر تے تہاں کے دبئی میں ہر 15 20 فرلانگن تے تہاں کے دبئی میں شراب خانہ ملندا چوہا خانہ ملندا ہر اد کلومیٹر جے فاصلے تے کھلم کھلا دختران قوم دختران ملت تہاں کے نچندے نظر ہی نہیں ہو یہ حالت ہے اسلامی حکمرانن جی مجھے یاد آ حضرت والد شہید رحمہ اللہ زندہ اے ماں ملیشیا جو سفر کے اے ملیشیا جو دارالحکومت کیڑو جی کوالالمپور جکارتا ہے کوالالمپور میں ماں کے ہوٹل تے مانی کھانے لا بیٹھو مسلمان ہے اسلامی اسٹیٹ اسلامی ریاست اے جرے ماں اتے مانی کھانے لا بیٹھو ماں پہریوں گراہ پانجے وات میں جرے ویدو تو ماں فوراں گراہ وجن سا گراہ باہر کڑھو مجھو ضمیر ماں کے اجازت نہ پیو دے تو ماں گراہ پانجے وات جے اندر وجی کرے پانجے پیٹ میں وجاں مجھے شکوک ہیں شبات ہاں علیہ حلال بھی علیہ حرام لائن میں مجھے یاد آ لائن میں کوالالمپور میں روڈ جے ہن پاسے کو بھی روڈ جے ہن پاسے کو مغرب جی نمازہ پوری تھیا گھٹ میں گھٹ 100 ڈانس ہیں شراب جا دکان ہیڈاں 100 دکان ہیڈاں تا روڈ تے ہلو تا روڈ جے بنی پاسن کھاں ڈانس جا شراب جائیں شباب جا دکان ہیں کلب ہیں اے اسلامی ریاست ہکڑی اسلامی ریاست جے سربراہ کے خاتم النبیین جو لفظ پڑھنا تو چھے بھی اسلامی ریاست میں شراب شباب کھلم کھلا ہے تری اسلامی ریاست میں شراب شباب کھلم کھلا ہے سعودی عرب اتے رجب طیب اردوان ونے تا حکارت جے نظر سن ڈٹھو ونے اے امریکہ جو صدر ڈونلڈ ٹرمپ ونے تا سعودی عرب جو بادشاہ 10 کلن جو سونو ہار ڈونلڈ ٹرمپ کے پارا ہے اسلامی مملکن جے سربراہن جے ناکام خارجہ پالیسن جے کرے اسلامی ریاست جے سربراہن جے عیاشانہ زندگین جے کرے اسلامی مملکتن جے سربراہن جے ذہنی خلف جار جے کرے اج مسلم دنیا اختلافن جو شکارہ ہے اج مسلم دنیا
हिक ॿिए खे तकण जे लाइ ऐं ॾिसण जे लाइ तयार न आहे ऐं उन जो अल्टीमेटली फ़ाइदो आलमी इस्तेमार वरितो, आलमी सूरत हाल। मुंहिंजे मौज़ू जो एजेंडो आहे मुसलमाननि जे इख़्तिलाफ़नि जे करे आलमी कुव्वतुन हमेशा असांजे मथां हुक्मरानी कई। खिलाफत उस्मानी जे टुटण खां पोइ हिन वक़्त ताईं मुसलमान ज़ेर आताब आहे ऐं कुफर अल कुफ्र मिल्लतुन वाहिदा। चाहे उन्हनि जा पाण में केतिरा बि इख़्तिलाफ़ छो न हुजनि, लेकिन जॾहिं पाकिस्तान जे अंदर तवज्जो आहे तव्हांजो मुकम्मल तवज्जो सां, चाहे उन्हनि जा पाण में केॾा बि इख़्तिलाफ़ हुजनि, अल कुफ्र मिल्लतुन वाहिदा, पंजनि इख़्तिलाफ़नि खे इस्लाम जे मुक़ाबले में हो विसारनि था। ऐं उन जी नज़ीर ऐं उन जो मिसाल जॾहिं अफ़गानिस्तान में सुकूत तालिबान थो थिए, जॾहिं अफ़गानिस्तान में तालिबान जी हुकूमत खे अमेरिका ख़त्म थो करे, त पोइ तालिबान सां विहण जे लाइ अकेली अमेरिकी फोर्स नथी अचे, अकेली अमेरिका नथी अचे, अकेली अमेरिकी टैंक ऐं बम ऐं बारूद ऐं फौजी नथा अचनि, पाण में उन्हनि खे लख इख़्तिलाफ़ आहिनि, हिक ॿिए जो चेहरो ॾिसण जे लाइ तयार न आहिनि, लेकिन जॾहिं इस्लाम दुश्मनी जी ॻाल्हि थी अचे त अफ़गानिस्तान में नेटो फोर्सेस थी उठे ऐं 18 खां 28 मुल्कनि जूं गॾियल फौजूं अफ़गानिस्तान में मुसलमाननि जे मथां हमला आवर थियूं थियनि। अल कुफ्र मिल्लतुन वाहिदा। जॾहिं आसिया मलून खे पाकिस्तान जी अदालत बाइज्जत बरी थी करे, अल कुफ्र मिल्लतुन वाहिदा, फ्रांस उनखे नेशनलिटी तो ॾे। मलाला यूसुफ़ज़ई हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, लेकिन जॾहिं वो पाकिस्तान मां ॿाहिरि थी निकिरे त 13 मुल्कनि गॾिजी करे उनखे नेशनलिटी ऑफर कई आहे। हो मुल्क सोचे तूं असांजी न्याणी, हो मुल्क सोचे तूं असांजी न्याणी, हो मुल्क सोचे तूं असांजी न्याणी। 13 मुल्क पासपोर्ट खई बीठा आहिनि, असांजो पासपोर्ट वठ, असांजो पासपोर्ट वठ, असांजो पासपोर्ट। अल कुफ्र मिल्लतुन वाहिदा। कायदानी मुसन्निफ पाकिस्तान जी अदालत मां बरी ऐं रिहा थो थिए, डोनाल्ड ट्रंप जे ऑफिस ताईं थो पहुचे। अल कुफ्र मिल्लतुन वाहिदा। नंढा नंढा मिसाल आहिनि, लंबो तफ़सीला मां चुम त हिकु हिकु मौज़ू ते मूंखे अलॻि अलॻि कलाक खपे, लेकिन मां कोशिशि कयां थो त हिकु कलाक जे अंदरि सभिनी मौज़ूनि खे शॉर्टकट कयां। मुसलमाननि खे पाण में बाहम दस्तो गिरेबान करे, मुसलमाननि खे हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ात जो शिकार बणाए करे, ऐं बिलख़ुसूस तहां जमीयत तलबा जा कारकुन आहियो, अवां जो ताल्लुक जमीयत तलबा इस्लाम सां आहे। अवां खे हिन शइ पढ़ण जी ज़रूरत आहे त जमीयत तलबा जमीयत उलमा इस्लाम जे कुख मां निकिती आहे। तवज्जो सां ॿुधो, हिकिड़ी ॻाल्हि अहम ॻाल्हि थो कयां। जमीयत तलबा जमीयत उलमा जे कुख मां निकिती आहे। जमीयत उलमा कॾहिं ठही, कहिड़ी तारीख़ ते ठही, पहिरियों इजलास कॾहिं थियो, ऐं जमीयत उलमा जे बुनियाद जो असल मक़सद छा हो। मौलाना सऊद अफ़ज़ल हालेज भी मदरसो ठाराए, लेकिन जेको पुछे साईं छा था ठारायो, अलाए छा थो ठाराए। तव्हां गुलनि जा हार पाराईंदो न मौली सऊद खे, ॻाल्हायो छो? बिल्डिंग तो ठाराए वॾी ज़बरदस्त, हेड़ी वॾी माशाअल्लाह, टाइलियूं, मार्बलूं, एसियूं, करोड़े रुपया ख़र्च तो करे, पारायोसि गुलनि जा हार। साईं कीअं गुलनि जा हार पारायूंसि, पुछूंसि त छा थो ठाराए, चओ त मूंखे ख़बर ई न आहे मां छा थो ठारायां। ठारायां बिल्डिंग थो, हणाईंदुसि एसियूं, टाइलियूं, मार्बलूं, लेकिन मक़सद जी ख़बर न अथसि त कहिड़े मक़सद ते बिल्डिंग तो ठाराए। हे हारनि जे लाइक़ न आहे। साईं खे वेही सम्झायो अलाए छा थी वियो आहे, साईं खे शागिर्द बि परेशान हूंदा, असांजे उस्ताद खे अलाए छा थी वियो आहे। जॾहिं हिकिड़ी बिल्डिंग जो मतमई नज़र मालूम न आहे
تو ان استاد کے لائے شاگرد پریشان ہیں، تو جو استاد کے لائے چھا تھی ویا تہاں 400 جے تعداد میں ہتے ویٹھایو، تہاں کے جمعیت علماء جے بنیاد جی خبر نہ ہے، آئیو جمعیت جا کارکن پوتاں کے گلن جا ہار نہ پر آجن، تہاں جے دماغ جو علاج کرائے جی. تربیت نشستان اج تاں دیر سائیوں نے کر تاں دے تنقید کیم تھوڑی اج جمعیت علماء جے بنیاد ہیں اساس کا ساں نا واقف آئیوں. پہریو اجلاس کدیں تھیو ہیں کاتھے تھیو اے بنیادی اغراض و مقاصد چھاہا اے پہری کابینہ جمعیت علماء جی ایک حضرت شیخ الہند بڑھائی، ان میں کیر کے رہا، ان میں دیوبندی بھی ہا، ان میں بریلوی بھی ہا، ان میں اہل حدیث بھی ہا. شاید مولی رمضان تاں سے یہ ذکر کہو علائی کون کہو، سہی رمضان ذکر کہو نہ کہو، انہ موضوع تے انہ جلا سہی رمضان جو کڑو کتابہ جو کو سسل عالمی اجتماع جے موقع تے جمعیت علماء صوبہ سندھ چھپرائیو، ان جو مطالعو ہک طالب جلائے فرض عینا خدمات علماء سندھ، ان میں سب نیشن جو ذکر آئے. مارس کہیم تا عالمی قوتوں ایک طرف مسلمانن کے باہم دستو گریبان کرے رہی ہوئے ہیں. اج پاکستان سعودی عرب جو ہے، سعودی عرب پاکستان جو خارجہ معاملات تے منہ سڑ جلا تیار نہ ہے. اج افغانستان جا عام مانو کرکٹ اسٹیڈیم میں پاکستان مرد آباد جا نعرہ تھا ہنن. اج بنگلہ دیش پاکستان جو جانی دشمن، اج ترکی پاکستان کا ناراض، ملائیشیا انڈونیشیا پاکستان کا ناراض، اے انہیں جے مقابلے میں الکفر ملت واحدہ. پانا میں جترا بھی اختلاف ہو جن مسلمانن جے مقابلے میں پوری دنیا کفر کٹھیا. جنجا چند مثال میں تاں جے سامو رکھیا. ایک مسلمان دنیا کے تقسیم کے گئے، ایک مسلمان دنیا کے تقسیم کے گئے، انہیں گال کے سمجھو. اے بیو مسلمان دنیا جے اندر مسلمانن کے تقسیم کے گئے، مسلمان دنیا جے اندر مسلمانن کے تقسیم کے گئے. دیوبندی بریلوی بنیادن تے جھیڑا، شیعہ سنی بنیادن تے جھیڑا، مقلد غیر مقلد بنیادن تے جھیڑا. اج شلن ربی الاول جو مہینوں تھے، رگو ماں کے فونیوں صبح جو منجن جو شام جو 360 فونین ماں 60 فونیوں 300 فونیوں یہ ہوں دیوں. تو سائیں بریلوی اساں جے مسجد جے باہروں جلوس تھا کرنے، سائیں وارو کجائیں بچائے جائیں اللہ جے واسطے. محرم جو شلن مہینوں تھے، رگو فونیوں سائیں شیعہ اساں جے دروازے تے ماتم تھکن ایس پی سنگ علیہ جائیں قرآن کے من جائیں. تاں کو پچھوڑ تو چاہیے بریلوی کریں جی پیداوار ہے. جواب دیو سال جی کہلائیو نہ تھا یار، سال جی 2 سالن جی 5 سالن جی 50 سال جی. بلا شیعہ سال جی 2 سالن جی 5 سالن جی. کھولیو اکابر جے کتابن کے، کھولیو اکابر جے تاریخ کے. عقائد تے رد ضرور سمجھے اکابرین کہو، عقیدو ضرور قوم کے سمجھائیو، امانوں کے سمجھائیو. رد باطل فرقت اساں جے اکابرین ضرور کم کہو. لیکن ختم نبوت جو قانون قومی اسمبلی میں پاس تو تھے، مہینہ جا مہینہ ڈیبیٹ تھی ہلے. تو مفتی محمود جی سجی باہ حضرت بن نوری بیا، تو مفتی محمود جی سجی باہ شاہ احمد نورانی بیا، حضرت شیخ الہند جمعیت علماء ہند جو بنیاد تھو بجے. تو ایک طرف اکابر علماء دیوبند شیخ الہند سان گڈ ہن، تو بے طرف بریلوی مکتب فکر جا علماء شیخ الہند سان گڈ ہن. ایک طرف مسلمان ملکن کے پانا میں
خارجہ پالیسی جے بنیادن تے وڑھائے ویو بیو مسلمان قومن کے ہیٹھی سطح تے اختلافات نظر کے ویو شیعہ سنی بنیادن تے جھیڑا دیوبندی بریلوی بنیادن تے جھیڑا ہے کافرہ ہنے جے پویا نماز نہ تھیندی ہے کافرہ ہنے جے پویا نماز نہ تھیندی شلن بریلوی مجھے مسجد میں نماز پڑھے ماں مسجد کے ڈٹولہ سان دھوئندم ماں بریلوی جے مسجد میں نماز پڑھا وہ مسجد کے ڈٹولہ میں دھوئندو وڈن جو روایتوں کارے وئی وڈن جا انہاں سا طوریں طریقہ کارے ویا اج تہاں دا چوتا سائیں بریلوی جو ہاں ایک گال متا چوتا راشد صاحب بریلوین جو وکیل ماں بریلوین جو وکیل نایا ماں حالات تہاں جے سامو رکھی رہے ہو ماں شیعن جو وکیل نایا ماں حالات تہاں جے سامو رکھی رہے ہو ہاں ایک گال کے اساں جی اکابرین شروع کا مٹھیا جنیہ تائی کم کہے ہوا تا سبنی کے رہن جو حق کا سبنی کے جیڑ جو حق کا سبنی کے مذہبی مسلکی پرچار جو بھی حق کا تہاں کے بھی جلسے جو حق کا انہن کے بھی حق کا تہاں کے بھی جلوس جو حق کا انہن کے بھی حق کا تہاں کے بھی لاؤڑتے بانگ دینا جو حق کا انہن کے بھی حق کا ہاں ہن گالتے جھیڑو شروع تھی دو تا کوئی بد زبانی نہ کرے مجھے ممبر تے وہی کرے کو بریلوی جے امام کے گار نہ دے مجھے ممبر تے وہی کرے کو شیعہ جے ذاکریں زوار کے گار نہ دے انہن جے ممبر تے وہی کرے کو مجھے اکابرین کے بھی گاری نہ دے حضرات صحابہ اکرام جے شان میں بھی گستاخی نہ کرے جے کرے کو لمٹ کراس کندو دائرے کار کے کراس کندو گاڑی لائن کے کراس کندو تا اساں کے پنجے مد مقابل پائندو باقی جے کرے اخلاق جے روایت ان کے برقرار رکھندے کو شیعہ تقریر تو کرے لکھ دفعہ کرے کو بریلوی تقریر تو کرے لکھ دفعہ تو کرے انہ کے جیڑ جو بھی حقا رہن جو بھی حقا مذہبی ہے مسلکی پرچار جو بھی حقا ہے تو شیعہ ہے بریلوی ہندو سکھ عیسائی ہے پارسی کے بھی رہن جو حقا ہے انہ کے پانچے گیدرنگ جے اندر پانچے مذہب ہے مسلک جی پرچار جو بھی حقا ہلو تاں جی گال تھوڑی دیر جلے ماں منیا تو بریلوین جو جلوس نہ گزرے تاں جی گال تھوڑی دیر جلے ماں منیا تو شیعن جو جلوس نہ گزرے تب پو جنہیں ماشاءاللہ تاں لیڈر تھی دو تاں میں کوئی قائد سن تھی دو تاں میں کوئی قائد جمعیت تھی دو تاں میں کوئی شاہین جمعیت تھی دو تاں میں کوئی وکیل جمعیت تھی دو پو اج پہنجے کاپیے تے لکھی چھڑیو تو اساں جڑیں شاہین جمعیت تھی قائد سندھ تھی وکیل جمعیت تھی قائد جمعیت تھی میدان تے بیہندا سے تپو اساں سب کا پہرا الیکشن جو فارم بھرائن کا پو اعلان کندا سے مائک تے اچھی کرے تو بابا ماں کے روگو ووٹ دیوبندی دین بریلوی جی ووٹ جی ماں کے ضرورت نہ ہے ماں کے ووٹ روگو دیوبندی دین شیعہ جی ووٹ جی ماں کے ضرورت نہ ہے سجی زندگی کھٹیو تو ماں تاں کے ڈیساں کیندا کھٹیو اج تاں پنجے کردار اساں بریلوی کے پنجے گیٹ تے برداشت کرنے جلا تیار نہ آئیو اج تاں پنجے عمل اساں پنجے گیٹ تے شیعہ کے الحدیث کے برداشت کرنے جلا تیار نہ آئیو سبحانے ہو چریو جٹا عقل جو اندھو جو تاں کے پارلیمنٹ میں برداشت کر دو اج تمام ان کے بحیثیت پاڑے سریے جو حقوق دینے جلا تیار نہ آئیو وہ چریو جو سبحانے چودو مہینے کے وزیر اعلیٰ کہاں ہے سندھ جو وزیر اعلیٰ ہاؤس سے بھی کرے مکہ کڑا حق دیاری دو 6 مہینے کے ووٹ دیا اخلاق ہیں کردار جی دائرے جی اندر رہن جو کردار ادا کرن جو ہر ایک کے حق ماں سمجھا تو لارکانے میں سبا کا وڈو شیعن جو جلوس مجھے مدرسے جی گیٹ تے تھی دو وہ جاتی دو بابو ہوئے تبھی جلوس تین پیا بابو نہ ہے تبھی اساں گیٹ بند کر جڑی نہ طالب اندر کوئی طالب باہر نہیں ویندو اے مجھے خیال سجے لارکانے میں اترو نہ پٹیندا ہوندا جترو سینو ماں جے گیٹ تے پٹیندا ہے ماں جے کرے جے کرے سینو ودی کے تا پٹن بھلی پٹن ماں کے کڑو اعتراض ماں جے کرے بس زنجیروں ودی کے تا ہنن ماں کے کڑو اعتراض پو مجھے گیٹ تے جو جلوس 3 کلاک شیعن جو بیٹھوا 3 کلاک بریلوین جو جلوس بیٹھوا پو ماں لہی ویو آیا مجھے مدرسے جو گیٹوں گسی وئی ہوئی جمعیت علماء کمزور تھی وئی ہی عالمی پالیسی باقاعدہ ہیلری کلنٹن جو یوٹیوب تے انٹرویو موجودہ سرچ کیو ہیلری کلنٹن جو نے انٹرویو کے اے انہ کے بدھو جے میں ہیلری کلنٹن تھی چاہے تا اساں
मुसलमानन के पाण में विढ़ाइण जे लाइ अरबें डॉलर खर्च क्यों था देवबंदी बरेलवी ऐं शिया सुन्नी बुनियादन ते मुसलमानन जे अंदर इख्तिलाफ पैदा करण जे लाइ अमेरिका अरबें डॉलर खर्च करे मुसलमानन के पाण में बाह में दस्तो करे बान करे रहियो आहे। ही आलमी पॉलिसी आहे मुसलमानन के विरहायो छो डिवाइड एंड रूल। डिवाइड एंड रूल जी माना छा आहे? अंग्रेजी दान को बुधाए लड़ाओ और हुकूमत करो, विढ़ायो ऐं हुकूमत कयो। माना माना तहां मां बभायर एक घर में था रहूं, असां में पाण में इख्तिलाफ है, लेकिन सुबह जो विढ़ूं था शाम जो ठीक था थी वञूं, शाम जो विढ़ूं था सुबह जो ठीक था थी वञूं। हिक पिंडीअ में मानी था खाऊं इख्तिलाफ जे बावजूद, हिक कुनी थी पचे इख्तिलाफ जे बावजूद, हिक दुकान आ जातो ॿिन्ही जो ख़र्च तो अचे इख्तिलाफ जे बावजूद। खैर खैरियत आहे, को मसलो कोने। 10 साल इख्तिलाफ हले, 20 साल हले, 30 साल हले, कंहिंखे परवाही कोने। अब फायर आहिनि, सुबुह जो विढ़ंदा शाम जो ठीक थी वेंदा। अब शाम जो विढ़ंदा असांखे ख़बर आहे हिननि जे प्रकारनि जी, पर असांजो इख्तिलाफ़ ने नहज ते पुॼे जो मां हिनखे कुटियां हे मांखे कुटिड़े घलाड़ रे वारो कजो मरी विया सेड़े बचाइजो बाबा बचाइजो बचाइजो बचाइजो। अची जो मां घर में खल कयां, हे घर में खल करे पाड़े वारा भितियूं टपे घर में दाख़िल थींदा या न थींदा? ॻाल्हायो यार। मुंहिंजे घर के बाहि लगे कंहिं कमरे में मां बाल्टी खणी विसां या खैर खैरियत आहे, पर जेकॾहिं बाहि जा लावा उथनि ऐं मां चवां ओ मुंहिंजो घर सड़ी वियो वारो कजो बचाइजो बचाइजो बचाइजो, पाड़े वारा लींघा लताड़े मुंहिंजे घर में दाख़िल थींदा या न थींदा? हे आलमी पॉलिसी आहे। मुसलमानन के एतिरो विढ़ायो जो मुसलमानन जे घरनि मां आवाज़ अचनि असांखे बचायो असांखे बचायो। असां उन्हनि जे बचाइण जे नाले ते मुसलमानन जे सफ़नि में दाख़िल थियूं, कॾहिं ज़लज़ले जे नाले ते, कॾहिं सैलाब जे नाले ते, कॾहिं NGO जे नाले ते मुसलमान क़ौम खे बेग़ैरत बणायूं ऐं मुसलमानन खे विढ़ाए करे मुसलमानन जे मथां हुक्मरानी कयूं। मुसलमान पाण में तक़सीम आहिनि, अल कुफ्र मिल्लतुन वाहिदा, ऐं पूरी कुफ्रियत ताक़तूं मुत्तहिद थी करे मुसलमानन खे ईअं कुचले रहियूं आहिनि जीअं हाथीअ जे पेर जे हेठां जेको आहे उहा किविल हुजे। अॼु मुसलमाननि जो हाल इहो, अॼु मुसलमाननि जो पूरे दुनिया जे अंदरि मंज़र इहो आहे, हाथी आहे ॼण त किविल खे कुचले रही आहे। उन जे लाइ कुसूर जिते आलम कुफ्रिया ताक़तुनि जे साज़िशुनि जो आहे, उते कुसूर मुसलमान हुक्मराननि जो भी आहे, बहैसियत मुसलमान जे लीडर जी असां जो भी आहे। असांखे साज़िशुनि खे सम्झणो पवंदो ऐं साज़िशुनि खे सम्झी करे कदम वधाइणो पवंदो ऐं उन्हनि साज़िशुनि जो मुक़ाबिलो करे उन्हनि साज़िशुनि खे नाकाम बनाइणो पवंदो। घर में जेसि ताईं बाहि न लॻंदी कंहिंजे पीउ खे ताक़त नाहे घर में दाख़िल थिए, लेकिन हू बाहि लॻाइण था चाहिनि, बाहि बि असांजे हथों लॻाराईंदा, रड़ियूं बि असां खां कराईंदा, वरी असांजे घर में वेही करे असांखे घर खां ॿाहिरि बेदख़ल कंदा। ही आलमी पॉलिसी। उनमें हिकिड़ो ज़मानो हो, कंहिं ज़माने में अंग्रेज ब्रिटिश एम्पायर बरतानिया, तवज्जो खपे मुकम्मल 100%, ब्रिटिश एम्पायर ऐं बरतानिया दुनिया जे मथां हुकूमत कई। ब्रिटिश एम्पायर खां इहो रस्तो अमेरिका जे तरफ़ मुंतकिल थियो ऐं अमेरिका उन ते बादशाही करे रहियो आहे। ऐं अमेरिका खां पोइ हाणे इहो रस्तो वठण जे लाइ ॿिनि वॾनि मुल्कनि में इख्तिलाफ़ थो हले, हिकु इसराइल ऐं ॿियो चाइना। इसराइल चाहे थो त हे ख़ितो ऐं हीअ ज़मीन यहूदनि जी मिल्कियत आहे ऐं हिन ख़िते हिन ज़मीन ते हक़ हाकिमियत ऐं हक़ हुक्मरानी जो इख्तियार सिर्फ़ यहूदनि खे आहे। लिहाज़ा अमेरिका भी इसराइल के सपोर्ट करे रहियो आहे ऐं अमेरिका जो प्रेशर ते मुत्तहिदा अरब इमारात, सऊदी अरब ऐं मुख़्तलिफ़ मामलनि मुख़्तलिफ़ मुल्कनि इसराइल खे तस्लीम करण जूं ॻाल्हियूं कयूं। वो इसराइल जेको बैतुल मुक़द्दस क़िबला अव्वल ते क़ाबिज़ आहे, जेको फ़लस्तीन जे लखनि मुसलमाननि जो क़ातिल आहे, वो इसराइल जेको बैतुल मुक़द्दस
ने ताई हक के हाकिमियत ऐं हुक्मरानी तो चाहे। ऐं तव्हांखे हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधायां, ख़बर न आहे मोबाइल रिकॉर्ड थियनि थियूं इन जे दौरान, इहा ॻाल्हि मूंखे करणु घुर्जे या न करणु घुर्जे, लेकिन चूंकि तरबियती निशिस्त आहे, मुस्तक़बिल अवां खे संभालणो आहे, मां इहे ॻाल्हियूं अवां सां शेयर करे रहियो आहियां। मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त बारक ओबामा जॾहिं अमेरिका जो सदर थियो, बारक ओबामा, अच्छा ही अमेरिका में 2 जमातूं आहिनि, को ॿुधाईंदो अमेरिका में कहिड़ियूं 2 जमातूं आहिनि? जी हिकु ॻाल्हाए जी, अछनि कारनि जी आहे, दुरुस्त आहे, बिल्कुलु जवाब दुरुस्त आहे। पार्टी जो नालो छा आहे? जवाब दुरुस्त आहे। हिकु अछनि जी जमात आहे, ॿी कारनि जी जमात आहे, हिकु रिपब्लिकन आहे, ॿी कांग्रेस आहे। बारक ओबामा कहिड़ी पार्टी जो सदर हो? बारक ओबामा कंहिंजो हो? हाणे जो बाइडन कहिड़ी पार्टी जो आहे? पार्टी जो नालो ॿुधायो। रिपब्लिकन। जो बाइडन ऐं बारक ओबामा हिकिड़ी पार्टी जा आहिनि, रिपब्लिकन, ऐं डोनाल्ड ट्रंप कांग्रेस। ऐं समझो इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जो नुक़्ते नज़र छा आहे? रिपब्लिकन्स जो नुक़्ते नज़र इहो आहे त दुनिया जे अंदरि हथियार वधायो, मुसलमान दुनिया खे हथियार ॾियो। हिकु हथियार अमेरिका में ठाहियो, खपायो मुसलमान मुल्कनि में, हथियार जा पैसा भी वठो, वरी पाण में मुसलमाननि खे विढ़ायो भी, मारायो भी, वरी उन्हनि जे मथां हुकूमत भी कयो। ही रिपब्लिकन जो ख़्याल आहे। ऐं कांग्रेस जो ख़्याल छा आहे त मुसलमान मुल्कनि जे अंदरि हथियार जी तक़सीम न कयो, हथियार जे ज़रिए मामला ख़राब था थियनि। हा हिकिड़ो कमु कयो, कांग्रेस जो ख़्याल इहो आहे त यहूदी तसल्लुत मुसलमान मुल्कनि जे अंदरि बज़रिए सोन जे, बज़रिए चांदीअ जे, बज़रिए पेट्रोल जे, बज़रिए गैस जे हासिल कई। हे फ़र्क़ु आहे रिपब्लिकन ऐं कांग्रेस में। ऐं हिकिड़ी अजीब ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, 40 सालनि खां, घणनि खां? 40 सालनि खां अमेरिका सऊदी अरब खां तेल थो वठे। घणनि सालनि खां? घणनि खां? छा थो वठे? केरु? कंहिंखां? जागो था माशाअल्लाह। अमेरिका सऊदी अरब खां 40 सालनि खां तेल थो वठे। तेल केतिरो? 1000 बैरियल डॉलर्स, 1000 बैरियल्स। लेकिन तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, 40 सालनि खां रोज़ लखे लीटर तेल सऊदी अरब मां अमेरिका थो वञे, रोज़ लखे लीटर तेल सऊदी अरब मां अमेरिका थो वञे। 40 सालनि खां अमेरिका खे सऊदी पेट्रोल त ॾे थो, लेकिन 40 सालनि में अमेरिका सऊदी अरब खे हिकु ॾींहं जे पेट्रोल जी क़ीमत अदा नाहे कई। तव्हांजो सवाल थींदो छो अमेरिका छो पैसा न आहिनि ॾिना? बदमाशी समझो, मेहरबानी समझो, गुंडागर्दी समझो, मजबूरी समझो। 40 साल। लेकिन तवज्जो खपे, मां मरकज़ी इजलास जे करे 2 ॾींहं अवां खां लेट रहियो हाँ, मां माफ़ी थो घुरां। जेकर पहिरें ॾींहं खां मां शामिल थिया हाँ त शायदि हिननि सभिनी मौज़ूअनि ते मां अलॻि अलॻि गुफ़्तगू कया हाँ। तवील एजेंडो आहे, तवील मौज़ू आहिनि, ख़बर न आहे त अच्छा हिकिड़े निशिस्त में एॾा मौज़ू मुंहिंजे हवाले कीअं कया आहिनि। लेकिन मां आलमी एजेंडे ते चंद अहम ॻाल्हियूं जेके तव्हांजे सम्झण जूं तव्हां सां अर्ज़ करे रहियो आहियां। बारक ओबामा जॾहिं पहिरियों दफ़ो अमेरिका जो सदर बणियो त बहैसियत प्रेसिडेंट ऑफ द स्टेट जे बारक ओबामा सभ खां पहिरियां सफ़र कहिड़े मुल्क जो कयो? सरकारी दौरो सऊदी अरब। जवाब दुरुस्त आहे, अमेरिका जो सदर आहे, लेकिन पहिरियों सरकारी दौरो सऊदी अरब जो थो करे। ऐं पहिरें सरकारी दौरे में हुन हथियार खपाया ऐं सऊदी अरब खे हथियार ॾिना, जदीद हथियार। हेॾा कुझु उन वक़्तु तव्हांखे यादि हूंदो इहो कहिड़ो मुल्क आहे जेको सऊदी अरब जे ख़िलाफ़ उथियो हो? न हिकिड़ो ॿियो हो,
नंढो नंढो हिकिड़ो शहर आहे हूसी बागी उथारिया विया हूसी बागी उथिया बॉर्डर ते टेंशन पैदा थियो हूसी बागनि खां सॼे सऊदी अरब जे ऐं उन साल मां बि हज ते हुउसि जेको हिकिड़े झटके में 8,000 हाजी फौत थी विया शहीद थी विया ऐं जॾहिं उनजो मुआइनो कयो वियो हाजिन जो त सभिनी फौत थियल हाजिन जे जिस्म तां साॻे क़िस्म जो केमिकल मिलियो अहिड़े क़िस्म जो गैस छॾियो वियो जंहिंजे ज़रिए साह मुंझियो ऐं जंहिंजे करे 10-12,000 हाजी बैक वक़्त बैक जुंबश इहराम जी हालत में शहीद थी विया हूसी बागनि खे उथारे वियो टेंशन क्रिएट कयो वियो ऐं उन खां पोइ हज़रत बारक ओबामा साहब पहिरियों सरकारी दौरो सऊदी अरब जो कयो जीअं रियासत पहुतो त सऊदी अरब जे बादशाह 10 किलनि जो सोन जो हार बारक ओबामा खे पारायो 10 किलो वज़नी सोन जो हार बारक ओबामा खे हदिये जे तौर ते नज़राने जे तौर ते पेश कयो ऐं बारक ओबामा सऊदी अरब खे हथियार खपाया सऊदी अरब हथियार ख़रीद कया मां चयुमि त ख़बर न आहे कैमराऊं हलनि थियूं ॻाल्हि करे सघां या न करे सघां लेकिन आउं खुली करे ॻाल्हाए रहियो आलमी एजेंडो मौज़ू आहे हथियार अची विया हिननि खोलियूं मशीनूं परेशान थी विया सनावला तुंहिंजे बि ॿुधण वठो आहे पुट हथियार खोलियूं परेशान थी विया असांखे हलाइण ई नथा अचनि हथियार वरिता आहिनि हलायूं कीअं अमेरिका सां राब्तो कयूं बाबा हथियार त तव्हां ॾिना आहिनि हलाइण नथा अचनि हुननि जो अच्छा असां तव्हांखे ट्रेनिंग मोकिलियूं था ट्रेनिंग जेका तव्हांखे ट्रेनिंग कराईंदा हथियार तव्हांजे फौजनि खे हलाइण सेखारींदा खोलण बंदि करण इस्तेमालु करणु सेखारींदा उन्हनि चयो अच्छा ठीकु आहे माण्हू मोकिलियो लेकिन हिननि चयो त जेकॾहिं असां पंहिंजा फौजी तव्हांखे ॿुधो तवजो सां अहम ॻाल्हि थो ॿुधायां अहम ॻाल्हि जेकॾहिं असां पंहिंजा फौजी तव्हांखे मोकिलींदासीं त पोइ टर्म्स एंड कंडीशंस तय थींदियूं सऊदी अरब जो असांखे कोई एतराज़ कोन्हे कयो मुआइदो तय थियो मुआइदे जे अंदरि खोड़ सारियूं तहरीरात लिखी वयूं सऊदी अरब चेक कयो ओके रफ़ ठहियूं वयूं रफ़ ओके जॾहिं उहे फाइनल प्रिंट थियण जे लाइ कंप्यूटर ते वयूं ऐं फाइनल प्रिंट थियनि पियूं त उन टर्म्स एंड कंडीशंस जे विच में हिकिड़ो टर्म्स एंड कंडीशन हयूं त आईंदा असांजा फौजी जॾहिं सऊदी अरब ईंदा उन्हनि जे मथां उहे ई क़वाइद ऐं ज़वाबित लागू थींदा जेका अमेरिका में कंहिं फॉरेनर जे मथां क़वाइद ऐं ज़वाबित लागू थींदा आहिनि ॻाल्हि सम्झिजो छा हयूं विच में त असांजे फौजी सऊदी अरब में रहंदा त उन्हनि जे मथां उहे ई क़वाइद ऐं ज़वाबित लागू थींदा जेका क़वाइद ऐं ज़वाबित अमेरिका में रहंदड़ कंहिं गैर अमेरिके जे मथां लागू थींदा आहिनि बज़ाहिर आम ॻाल्हि आहे बज़ाहिर हिन जे पोयां कुझु बि कोन्हे सऊदी अरब दस्तखत कयो अमेरिकी आया रहिया हथियार हलाइण सेखारियऊं इस्तेमालु करणु सेखारियऊं ट्रेनिंग करणु सेखारियऊं जीअं ई अमेरिकी फौजियुनि खे 5 साल पूरा थिया सऊदी अरब में ट्रेनिंग कराईंदे त अमेरिका सऊदी अरब जे बादशाह खे चयो त असांजा 4,000 फौजी तव्हां वटि आहिनि जी बिल्कुलु आहिनि तव्हांखे ट्रेनिंग था कराइनि जी कराइनि था 4,000 फौजी तव्हां वटि 5 सालनि खां रहनि था 5 साल पूरा थी विया जी बिल्कुलु पूरा थी विया जी हाणे इन्हनि खे सऊदी अरब जी नेशनलिटी ॾियो शहरियत ॾियो सऊदी अरब जी असां कंहिंखे नेशनलिटी ॾींदा ई न आहियूं असां छो नेशनलिटी ॾियूं जी हे मुआइदो आहे मुआइदे में तव्हां लिखियो आहे त जीअं अमेरिका जे अंदरि रहंदड़ कंहिं फॉरेनर ते जेका क़वाइद ऐं ज़वाबित लागू थींदा सऊदी अरब में भी साॻा लागू थींदा असां वटि क़वाइद ऐं ज़वाबित इहे आहिनि त जेको 5 साल बराबरि अमेरिका में रहंदो असां हुनखे नेशनलिटी ॾींदा आहियूं 5 सालनि में असांजा फौजी घर वापसि न आया आहिनि ज़ाल जो माउ जो ॿारनि जो मुंहुं न ॾिठो अथऊं 5 साल तव्हांजी ख़िदमत कयो थो नेशनलिटी ॾियो हुन जो असां न ॾींदासीं आलमी अदालत में केस थियो आलमी अदालत फ़ैसिलो ॾिनो त 4,000 यहूदी फौजियुनि खे सऊदी अरब नेशनलिटी ॾिनी ऐं सऊदी अरब नेशनलिटी ॾिनी तवज्जो खपे तव्हांखे बारक ओबामा जो टेन्योर पूरो थी वियो बारक ओबामा घर वियो ॿीहर इलेक्शन थी ॿीहर बारक ओबामा
منتخب تھی آئے بیہر بارک اوباما مہمان ایندا یا ویندا دا دوستو توجہ مجھے طرف رکھو بیہر بارک اوباما منتخب تھی آئے بے ٹینیور میں اچانک خبر پئی تا سعودی عرب جے اندر تلبیب کھان جے کو راستو مشہور شہرہ سعودی عرب جو نہ پاکستان میں بھی اکڑو شہرہ انہوں نے ملندڑ جلندڑ نالو پہاڑی علاقوں نہ ماں کے یاد کرن دیو بہرحال مکھے ذہن میں اچھی تو مداں کے بدائیں تو ان شہرہ کا وٹھی کوفو سعودی میں نہ ہیں پٹر اساں کربلا میں بیٹھا ہوں تو فوراں کوفے پوچھی ہوں گال یہ ہے تو حشر و کوفے ہوں کربلا جھڑو ہی فرق کو نہیں یہ بلے بچوں نے لالے نہیں ہے اچھا خیر اللہ کا تو مکھے نالو انشاءاللہ اچھی بھی دو ماں تاکہ بدائیں تو تاکہ تاں جے نالج میں اضافہ تھے غالباً تبوک غالباً مکھے نیا کنفرم نہ تو تھیا بہرحال انہیں کی چھڑیو ان بحث کے مکھے اچھی بھی دو نالو انشاءاللہ چھاتیو توجہ کھپے سعودی عرب جے اندر بارک اوباما جے بیٹے نیور میں اچانک ہزاریں ایکڑ زمین کھپ جن این خریدر جن شروع تھی وئی پہاڑوں جا پہاڑ کھپن پہاڑوں جا پہاڑ خرید تھن پہاڑوں جا پہاڑ ختم تھن پہاڑوں جا پہاڑ خرید تھن سعودی عرب پریشان تھیو تو کدیں زندگی میں یہ پہاڑوں جا پہاڑ نہ کھپیا ہیں چھا تھیو جا چکایو جو سہیں کھپائن وارا بھی سعودی شہری ہن وٹھن وارا بھی سعودی شہری خیرہ کو مسلو کو نے خیرہ ہے 3-4 سال بارک اوباما جے بیٹے نیور میں سعودی عرب جو زمینوں کھپن دیو رہی ہوں ہزاریں ایکڑ زمین کھپن دی رہی کھپائن وارو بھی سعودی شہری ہیں وٹھن وارو بھی سعودی شہری لیکن یمن جے بارڈر کا وٹھی کرے ان علاقے تائیں زمین کھپائن وارا مسلمان سعودی شہری اے خرید کرنے وارا اوہے 4000 امریکی یہودی فوجی جن کے زبردستی نیشنلٹی دیاری وئی اے یا سجی زمین یہودین خرید کرے اے ہنا وقت وہ یہودین جے ملکیتا اسرائیل جو کو جھنڈو اسرائیل جے جھنڈے میں کڑو نقشو ٹھیلا نقشو ان نقشے میں ان رستے کے ہو ادا وہ دوست ہے مجھے گفتگو کو بدی کہ آمین مہمان ایندہ ویندہ چھڑی دینا تاں صوبائی عاملہ جا رکو نہیں سمجھندہ ہو تا عام مانو کی سمجھندہ تاں کہ سبانے سجی سندھ میں ماواری تقریر رکاڑی ہو دوست ایندہ ویندہ چھڑی دے دوستن کے چڑھ وجن دیندہ رہو دوستن کے ماں شاید جمعیت علماء جے اجلاس میں بھی کریں یہ گال نہ کہی شاید ایک دفعہ کہی شورا میں جگہ جمعیت علماء جو شورا میں کہی تاں کے تو بدایا تاں جی دلچسپی ہے تاں جو توجہ دے ہو رہا یہ سکھن جو ڈی ہیں تربیت نشر جو مطلب چاہے سکھن ہاں تو جو آنا ہنن جو نہ ہے اسرائیل جے جھنڈے میں جو کو رستو ان رستے نقشے میں تاں سندو جو کرنے نیٹ تے بھی اسرائیل جو جھنڈو سرچ کنداؤ تا ان میں بھی انن پہنجے جھنڈے میں کڑو رستو ودھوا تا بیت المقدس قبلہ اول کا مٹھی کرے سعودی عرب جو ان شہر تائیں یا زمین انبیاء جی زمینہ
ऐं अंबिया जा वारिस असां यहूदी आहियूं, लिहाज़ा इन ज़मीन जा वारिस बि असां यहूदी आहियूं। इन ज़मीन ते न सऊदीअ जो हक़ आहे, न यमन जो हक़ आहे, न बगदाद जो हक़ आहे, न अफ़गानिस्तान जो हक़ आहे। इन ज़मीन ते हक़ आहे त सिर्फ़ ऐं सिर्फ़ यहूदियुनि जो हक़ आहे, ऐं हिते हुक्मरानी कंदा त सिर्फ़ ऐं सिर्फ़ यहूदी कंदा। जॾहिं ज़मीन ख़रीदजी वई, ज़मीन जो मनसूबो पूरो थियो, अमेरिकी इस्टेब्लिशमेंट बज़ात ख़ुद डोनाल्ड ट्रंप खे बारक ओबामा जे मुक़ाबले में मैदान में आंदो, ऐं डोनाल्ड ट्रंप अमेरिका जो सदर थियो। ऐं डोनाल्ड ट्रंप जी तरजीहात इसराइल खे मञराइण जो रहियूं, ऐं 5 सालनि में डोनाल्ड ट्रंप उहो कम करे वियो जेको 500 सालनि में भी शायद न थियो हुजे। ऐं डोनाल्ड ट्रंप 5 सालनि में घट 10 खां 15 इस्लामी मुल्कनि खां इसराइल खे तस्लीम कराए करे पंहिंजे सीट तां वापस घर वियो, इसराइल जी ख़िदमत करे वियो बजाय अमेरिका जी ख़िदमत करण जी। ऐं हाणे असांजा चङा भला मौलवी वड़ा वड़ा वक्त जा मुजद्दिद सॾाइण वारा इसराइल खे तस्लीम करण जूं ॻाल्हियूं कनि था। इसराइल खे तस्लीम करण मतलब मुसलमाननि जे मुंडीअ ते पंहिंजनि हथनि सां छुरी फेरणा। ऐं मां ज़िमेदारी सां तो इहे पंहिंजे मुताले जे बुनियादनि ते ॻाल्हि कयां त इसराइल जो नओं वजूद यहूदियत जी नई परवान चढ़ण दरअसल दज्जाल के खिते जे अंदर रस्तो हमवार करण जी साज़िश आहे। ऐं मूंखे ख़बर न आहे अहले इल्म माण्हू, मुफस्सिर ऐं मुहद्दिस माण्हू इसराइल जे हिमायत जी कीअं था ॻाल्हि करे सघनि। ऐं दलील छा ॾिनऊं? कुरान में अल्लाह इसराइल जी ज़मीन यहूदिन खे अलाट कई आहे। हिकिड़ी आयत दलील जे तौर ते पेश कई क़ौम खे गुमराह करण जे लाइ। त पोइ हुन खां कोई इहो पुछे त अल्लाह साईं कुरान में चयो आहे सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं निमाज़ पढ़ो। हा साईं उहा कीअं आयत? सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं निमाज़ पढ़ो। इला गसक़िल लैल लिदुलूक़ि शम्स इला गसक़िल लैल। चो सही हो तो बुधाए तो यह निमाज़ काथों शुरू थी है ख़त्म काथे थी। कुरान में यो भी आ तो सिज उभरण खां वठी सिज लहण ताईं निमाज़ पढ़ो। जेकॾहिं हुआ ज़मीन अल्लाह यहूदिन खे अलाट कई आहे त पोइ हीअ बि अल्लाह हुकुम कयो आहे सिज उभरण खां सिज लहण ताईं निमाज़ पढ़ो। कीअं निमाज़ पढ़ंदा त हुनजो तरीक़ो छा हूंदो? क़ौम खे गुमराह करण जे लाइ। ऐं जमीयत उलमा इस्लाम उन्हनि बुज़ुर्गनि खे कल पंहिंजे सफ़नि मां ख़ारिज कयो। टीवी चैनल ते इहा ख़बर थी हले त मौलाना खे कूड़ो चयईं, मौलाना खे ख़ाइन चयईं, मौलाना खे सिलेक्टेड चयईं। इन जे करे हुनखे जमीयत मां कढियो वियो आहे। ख़ाइन त 15 सालनि खां थो चए, कूड़ो त 15 सालनि खां थो चए। तहां कसम अथव अल्लाह जो हिन अहम तरबियत निशिस्त में वेठा आहियो, पीयू खे कूड़ो चओ पिणे तव्हांखे घर में छॾींदो? उस्ताद खे कूड़ो चओ मदरसे में छॾींदो? मोहतमम खे कूड़ो चओ मदरसे में छॾींदो? ॻाल्हायो। तहां पीयू खे कूड़ो चओ तव्हांजी घर में जगह ख़त्म, उस्ताद खे कूड़ो चओ दरसगाह में जगह ख़त्म, मोहतमम खे कूड़ो चओ मदरसे में जगह ख़त्म। तहां पंहिंजे अमीर खे जे अमीर जी इताअत जे लाइ मदीने जे मीर हुकुम कयो त अमीर जी इताअत फर्ज़ आहे, ऐं उन जमात जे लाइ यदुल्लाहि अलल जमाअ। ऐं मां हल्फन तो चवां त अंबिया जी नियाबत जी जमात, असहाब जे नियाबत जी जमात, खुलफाए अरबा खां वठी करे खिलाफत उस्मानिया ताईं मुस्लिम अइम्मा जे लीडरन जे नियाबत जी जमात, अकाबिर उलमाए देवबंद जे नियाबत जी जमात, औलिया अतकिया शुहदा शुयूखुल हदीस जे नियाबत वारी पाकिस्तान जे अंदर का जमात आहे त उहा जमात जमीयत उलमा इस्लाम आहे। उन जमात जे अमीर खे को ख़ाइन चवे, को सिलेक्टेड चवे, को कूड़ो चवे,
چھا انہیں جلا جماعت میں جگہ باقی رہ جی سگے تھی لیکن اساں برداشت کیو 15 سال برداشت کیو لیکن جماعت جو دستور تھو جائے جماعت جو منشور تھو جائے تا فلسطین جی زمین فلسطین جی بیت المقدس جی زمین تے مسلمانن جو حقا بیت المقدس قبلہ افلا ہے کہیں بھی قیمت تے یہود کے حوالے نہ تھی دی وہ کھنی کیڈو وڈو علامہ مولانا شیخ الحدیث وقت جو ولی چھو نہ ہو جائے جے کرے وہ جماعت جے اندر رہی کرے جماعت جے